अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे अफ़सोसनाक ख़बर खां आगाह कंदा हलूं त सांगड़ लॻ झोल थाणे जी हद में नामालूम हथियारबंदनि जी फायरिंग में ॿ ॼणा क़तल थी विया आहिनि, जंहिंजा लाश सिविल अस्पताल सांगड़ आंदा विया आहिनि। अस्पताल में हिकु शख़्स ॿुधायो त असां 4 ॼणा ॿिनि मोटरसाइकिलनि ते सवार थी ॻोठ मंगराड़ी मोरी वञी रहिया हुयासीं त हथियारबंदनि चांडियो बिरादरी सां तालुक़ रखंदड़ ॿिनि ॼणनि ख़ादिम हुसैन चांडियो ऐं दोस्त अली चांडियो ते फायरिंग करे छॾी, जेके तॾहिं ते ई फोत थी विया आहिनि। ॿिन्ही बेगुनाहनि खे मारियो वियो आहे। होॾां ॿिन्ही नौजवाननि जा लाश सिविल अस्पताल सांगड़ पोस्टमार्टम लाइ आंदा विया आहिनि, जॾहिं त मारिजी वियल नौजवान पाण में सगा भाइर आहिनि। जॾहिं त पुलिस पारां पुराणी दुश्मनी ॿुधाई पई वञे। पुलिस जो चवणु आहे त जांच करे रहिया आहिनि। चांडिया ने ही मुझो मामू आहे, हो मुझो मामू आहे। ॿिन्ही खे मरा 125 मोटरसाइकिल लाइ गोलियूं हणी विया। हिकिड़े जो खादम, हिकिड़े जो दोस्तली। रंग दर मंगराड़ी जा, मंगराड़ी मोरी जा, साईं हबीबुल्ला शाह जे पासे वेठा। यो किथे आहे मंगराड़ी? इहा आहे दलोर खां अॻियां आहे। सांगड़ तालुके में आहे? हा, जाम नवाज़ली। अच्छा, पर कंहिंसां का दुश्मनी हुई छा? हिननि जी दुश्मनी कान्हे। हमरा मोटरसाइकिल आया पे 125 ते बीठा हुते। ही ॻोठ विया पिया, असां हुन सां गॾु। तूं गॾु हुयो? हा, ऐं पुठियां थी अॻियां। हा, हमरा जी आया धके ने ॿिन्ही खणी विया आहिनि। केरु आया ख़बर कोन्हे का? जात राहे जान, उहे राहेजान। राहे जान। दुश्मनी बि कोन्हे, बेगुनाही हणी आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।